अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी पूरी अपडेट ॾींदा हलूं ऐं तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदासीं त शेर अली जो हिकु बहितरीनु करेक्टर साम्हूं अची चुको आहे। ऐं मां पहिरियों बि तव्हांखे इन चैनल ते ॿुधाए चुको आहियां, लेकिन अॼु क्लियर कट करे ॿुधाईंदुसि असद कुरैशी जो किरदार जे बारे में। तकरार ड्रामे में जो कहिड़ो किरदारु सभ खां बहितरीनु हूंदो। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा दोस्तों, ऐं थी सघे त शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, मूं तव्हांखे हिकिड़ी पोइ मतिलबु हफ़्तो ॾेढ पहिरियों ॿुधायो अपडेट ॾिनी हुई त असद कुरैशी यानी शेर अली जो किरदारु हिकु चोर जो हूंदो ऐं पथारीदार ऐं चोरनि जो यार अहिड़े हिसाब सां हूंदो। थी सघे थो तव्हां अपडेट ॿुधी आहे या न ॿुधी आहे, या तव्हांखां मिस थी वई हूंदी या ॿुधी बि हूंदी तव्हां। अॼु वरी वाज़े करे ॿुधाए छॾियां तव्हांखे मां, शेर अली जो किरदारु इहो ई हूंदो जहिड़ो सिजावर ख़ान जो किरदारु आहे। यानी हू चोरनि जो यार हूंदो ऐं चोर बि हूंदो ऐं जेको आहे पथारीदार बि हूंदो। अहिड़े हिसाब सां हुनजे मथां केस बि हूंदा ऐं जेको आहे पुलिस बि उन खे तंग कंदी ऐं कॾहिं पुलिस खां उहो जान छॾाए वेंदो, कॾहिं पुलिस जी वठ में अची वेंदो, जीअं सिजावर ख़ान सां थींदो रहंदो आहे। सिजावर ख़ान चोरनि जो यार बि आहे, पथारीदार बि आहे, चोर बि हुयो। अहिड़े हिसाब सां इन जो बि साॻियो करेक्टर आहे ऐं दुश्मन जो दुश्मन बि आहे, यारनि जो यार बि हूंदो शेर अली। ऐं इहा अपडेट मूं ॾेई छॾी तव्हांखे अॼु ॿीहर वाज़े करे ॿुधाइण लाइ आयो हुयुसि। दोस्तों, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।